हाणिया वाक़े अपडेट किया पिया मटियारी में अज़ीज़ गुल ख़ैबर की रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान मुस्लिम लीग नून जगमाणु सैयद शाहज़मान के मान में खंडूर स्टॉप वेझो ॻोठ आगामन वसाण में आजाणो ॾिनो वियो। ॻोठ आगामन वसाण जी मौजूद शख्सियत सियासी समाजी अॻवान फ़कीर मोहम्मद इस्माइल सुमरो की तरफ़ा मुस्लिम लीग नून के मरकज़ी अॻवान डायरेक्टर हैसिको के अॻवान सैयद शाहज़मान के मान में आजाणी जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जिथे फ़कीर मोहम्मद इस्माइल सुमरो पाकिस्तान तहरीक इंसाफ के अलविदा करे पाकिस्तान मुस्लिम लीग नून में शमूलियत इख्तियार कई है। आजाणू पेश कंदे फ़कीर मोहम्मद इस्माइल सुमरो चयो त सने बाणूठ जा सैयद जमहूरियत लाइ जिदोजहद कंदा रहा आहिनि। असांजे अङण ते संदसि अचण ख़ुशी बायूं था। असांजा साईं वारनि सां पुराणा माइटी वास्ता आहिनि। अॼु खां पोइ मुंहिंजो पीटीआई सां को वास्तो न आहे। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ के अलविदा करे पाकिस्तान मुस्लिम लीग नून में शमूलियत करे रहियो आहियां। असांजो अॼु खां पोइ सफ़र साईं वारनि सां गॾु हूंदो। मुंहिंजे साथियुनि जो हाणे मरण जीअण पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं साईं शाहज़मान जे वारनि सां हूंदो। उन मौक़े ते सैयद शाहज़मान दोस्तनि जो शुक्रिया अदा कयो। चयो त असां सिंध मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत करणु चाहियूं था। असां आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। इंशाअल्लाह मटियारी ज़िले समेत सिंध जे मसइलनि खे हल करण की कोशिश कई वेंदी। असांजो अवां सां मुकमल साथ रहंदो। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून मटियारी ज़िले जो मंसूर नवाज़ बंबू, मोहम्मद मूसा सियाल, तालिब ख़ासकेली, शकूर नाज ख़ासकेली, फ़कीर हामिद कुरैशी, सरदार अयाज मेमण, एडवोकेट बादशाह रिंद, अब्दुल रशीद उडेथो, अब्दुर्रहीम मेमण, इरशाद वसाण, सिकंदर वसाण, सलेमान वसाण ऐं ॿिया पिण मौजूद आ। ॻोठ आगामन वसाण पहुचण ते सैयद शाहज़मान ऐं संदसि साथियुनि जे मथां गुलनि जी वर्खा कई वई ऐं खेनि अजरक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया।